بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تتخذوا الذين اتخذوا دينكم هزوا ولعبا من الذين أوتوا الكتاب من قبلكم والكفار أولياء واتقوا الله إن كنتم مؤمنين. وإذا ناديتم إلى الصلاة اتخذوها هزوا ولعبا ذلك بأنهم قوم لا يعقلون. قل يا أهل الكتاب هل تنقمون منا إلا أن آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل من قبل وأن أكثركم فاسقون. قل هل أنبئكم بشر من ذلك مثوبة عند الله من لعنه الله وغضب عليه وجعل منهم القردة والخنازير وعبد الطاغوت أولئك شر مكانا وأضل عن سواء السبيل. وإذا جاءوكم قالوا آمنا وقد دخلوا بالكفر وهم قد خرجوا به والله أعلم بما كانوا يكتمون. وترى كثيرا منهم يسارعون في الإثم والعدوان وأكلهم السحت لبئس ما كانوا يعملون. لولا ينهاهم الربانيون والأحبار عن قولهم الإثم وأكلهم السحت لبئس ما كانوا يصنعون. وقالت اليهود يد الله مغلولة غلت أيديهم ولعنوا بما قالوا بل يداه مبسوطتان ينفق كيف يشاء وليزيدن كثيرا منهم ما أنزل إليك من ربك طغيانا وكفرا وألقينا بينهم العداوة والبغضاء إلى يوم القيامة كلما أوقدوا نارا للحرب أطفأها الله ويسعون في الأرض فسادا والله لا يحب المفسدين. ولو أن أهل الكتاب آمنوا واتقوا لكفرنا عنهم سيئاتهم ولأدخلناهم جنات النعيم. ولو أنهم أقاموا التوراة والإنجيل وما أنزل إليهم من ربهم لأكلوا من فوقهم ومن تحت أرجلهم منهم أمة مقتصدة وكثير منهم ساء ما يعملون. صدق الله العظيم. ईमान वारो न वठो तव्हां उन्हनि माण्हुनि खे या न बणायो तव्हां उन्हनि माण्हुनि खे जिन वरितो तव्हांजे दीन खे मस्करी करे ऐं रांदि रूंद करे। उन्हनि माण्हुनि मां जेके ॾिना विया किताब तव्हां खां पढ़ियो ऐं काफ़रनि खे दोस्त ड्रिजो अल्लाह ताला खां जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो। जॾहिं सॼो था तव्हां निमाज़ जे तरफ़ वठनि था इन खे मज़ाक करे मस्करी करे ऐं रांदि करे इहो इन जे करे बेशक इहा क़ौम आहे जेका नथी सम्झे। चो यानी किताब नथा बदिलो वठो तव्हां असांखां मगर जो ईमान आंदोसीं असां अल्लाह ताला ते ऐं जेको नाज़िल कयो वियो असांजे तरफ़ ऐं जेको नाज़िल कयो वियो पहिरियां बेशक अक्सर तव्हां मां फासिक आहिनि घणा तव्हां मां फासिक आहिनि। चो छा ख़बर ॾियां मां तव्हांखे वधीक बुरी शइ सां इन्हीअ खां सवाब जे एतबार सां अल्लाह वटि जंहिं माण्हू ते लानत कई इन ते अल्लाह ताला ऐं कावड़ियो इन्हीअ ते ऐं बणाई इन्हनि मां भोला ऐं सूअर ऐं शैतान जा इबादत कंदड़ वअबद तागूत या शैतान जी इबादत कयूं। इहे बुरा आहिनि जॻह जे जाइ जे एतबार सां ऐं वधीक गुमराह आहिनि सिधे रस्ते खां। जॾहिं अचनि था तव्हां वटि चवनि था त ईमान आंदोसीं असां हालांकि दाख़िल थिया कुफुर में ऐं निकिता इन्हीअ सां अल्लाह ताला वधीक ॼाणंदड़ आहे उन सां उन शइ खे जो लिकाईंदा हुया।
ऐं ॾिसंदे तूं घणनि खे इन्हनि मां जो तकड़ कनि था गुनाह में ऐं ज़ुल्म में ज़्यादती में ऐं हराम जे खाइण में अलबत बुछड़ो आहे जेको अमल कंदा हुआ। छाजे लाइ न रोकींदा इन्हनि खे बुज़ुर्ग ऐं आलिम इन्हनि जे कूड़े ॻाल्हि खां, कूड़े चवण खां, कूड़ ॻाल्हाइण खां ऐं इन्हनि जे हराम खाइण खां अलबत बुछड़ो आहे जेको कंदा हुआ। ऐं चयो यहूदियुनि त हथ अल्लाह ताला जो बंदि थियल आहे, ॿधल आहे, ॿधा वञनि, बंदि कया वञनि हथ इन्हनि जा ऐं लानत कया वञनि उन जे करे जो चयूं, बल्कि ॿई हथ उन जा खुलियल आहिनि, ख़र्च करे थो जीअं चाहे ऐं ज़रूरु ज़्यादा कंदो घणनि खे इन्हनि मां जेको नाज़िल कयो विया तुंहिंजे तरफ़ तुंहिंजे रब खां सरकशी सां ऐं कुफुर सां। ऐं फिठो कयोसीं असां हिननि जे दरमियान, विधोसीं असां हिननि जे दरमियान दुश्मनी खे ऐं बुग़्ज़ खे क़यामत जे ॾींहं ताईं, जॾहिं जॾहिं जो ॿारींदा बाह जंग जे लाइ त विसाईंदो इन खे अल्लाह ताला ऐं कोशिशि कनि था ज़मीन में फ़साद जी। अल्लाह ताला नथो मुहबत करे फ़साद कंदड़नि सां। ऐं जेकर अहले किताब ईमान आणनि हा ऐं डिॼनि हा अल्लाह ताला खां, तक़वा इख़्तियार कनि हा त छाणियो आहे असां इन्हनि खां इन्हनि जो बुछड़ायूं, इन्हनि जा गुनाह ऐं दाख़िल कयो आहे असां इन्हनि खे जन्नतुनि नेमतुनि वारनि में। ऐं जेकर बेशक इहे क़ाइमु कनि हा तौरात खे ऐं इंजील खे ऐं जेको नाज़िल कयो इन्हनि जे तरफ़ इन्हनि जे रब जे तरफ़ां, त अलबत खाईंदा पंहिंजे मथां ऐं पंहिंजे पेरनि जे हेठां। इन मां कुझु हिकिड़ी उम्मत आहे दरमियानी ऐं घणा इन्हनि मां बुछड़ो आहे जो अमल कंदा आहिनि। सूरतुल माइदा जो 8 रुकू, 6 सिपारे जो 12 रुकू, आयत नंबर 56 का आयत नंबर 66 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत कई से ऐं उनजो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान उर्दू वारो जुल्द 3 सफ़ो नंबर 180 तां नकुल कजे थो। आयत वइदा नादैतुम इलस्सलाति इत्तख़ज़ूहा हुज़ुवन व लइबा जो तफ़सीर, जॾहिं मुस्लमान नमाज़ जे लाइ आज़ान ॾींदा हुआ इहे माण्हू उन ते मज़ाक टोक ठठोल कंदा हुआ। उनजो वाक़ियो बहवाला इब्न अबी हातिम तफ़सीर मज़हरी में ही नकुल थियल आहे त मदीने तय्यबा में हिकिड़ो नसरानी हुयो। उहो जॾहिं आज़ान में अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जा लफ़्ज़ ॿुधंदो हो त हीअं चवंदो त अहरक़ल्लाहुल कादिब, अल्लाह ताला कूड़े खे साड़े छॾे। जॾहिं इहे लफ़्ज़ मदीने तय्यबा में नसरानी ॿुधंदो हो त ईअं चवंदो हो त अल्लाह ताला कूड़े खे साड़े छॾे। पोइ आख़िरकार उन जे इन लफ़्ज़ उन जे पूरे ख़ानदान खे साड़े ख़ाक करे छॾियो। वाक़ियो हिन तरह पेश आयो जो जॾहिं राति जो सुम्ही पिया, उन्हनि जो नौकर कंहिं ज़रूरत जे करे बाह खणी घर में आयो ऐं उन जी छिणक ओॾी करे कंहिं कपिड़े ते पई ऐं सभु जे सुम्ही पवण खां पोइ उहा बाह भड़की उथी ऐं सभु जे सभु खे साड़े करे ख़ाक बणाए छॾी। इन आयत जो मुतालिक़ इहो वाक़ियो लिखियो अथनि। अल्लाह ताला फरमाए इहा अहिड़ी क़ौम आहे जेका दीन ते तमस्कुर इस्तेहज़ा करे थी, या बेअकुल क़ौम आहे, इन्हनि खे अकुल न आहे। उन खां बाद जे आयतुनि में अल्लाह ताला फरमाए अक्सरुकुम फासिकून, यहूद ऐं नसारा खे ख़िताब करे अल्लाह से फरमाए अक्सर तव्हां फासिक आहिनि, अक्सर फासिक आहिनि, समूरा ख़ारिज ईमान न आहिनि। उन जी वजह इहा आहे त कुझु माण्हू उन्हनि में अहिड़ा हुया जेके हर हाल में मोमिन रहिया जेसिताणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेइज़त न थी हुई। उहे अहकाम तौरात ऐं इंजील जा ताबे हुया, उन ते ईमान रखंदा हुया। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबूस थिया ऐं क़ुर नाज़िल थियो त पोइ संहिंजनि ते ईमान आंदो ऐं क़ुर ते अमल जे ताबेदारी करणु लॻा।
وترى كثيرا منهم يسارعون في الإثم والعدوان وأكلهم السحت لبئس ما كانوا يعملون. इन आयात जो मक़सद इहो आहे त इन्हनि में आदात शनिया ख़राब अफ़आल हुया। अल्लाह ताला फरमायो त इहे बुरियूं ख़सलतूं उन जा आदि मुजरिम थी विया हुआ। बुरा अमल उन्हनि जे मलकात रासिखा बणिजी करे उन जे रंग ऐं रत में पोइजी विया हुआ, जो उन्हनि खे बिना इरादे जे बि इन्हनि गुनाहनि जे तरफ़ तकिड़ो तकिड़ो ढोड़े ॾींदा हुया। इन में मालूम थिए तो नेक अमल हुजे या बुरो अमल हुजे, जॾहिं कोई इंसान उनखे घणाई सां कंदो आहे त आहिस्ता आहिस्ता उनजी हिकिड़ी तबियत बणिजी वेंदी आहे, आदत बणिजी वेंदी आहे। पोइ उनजे करण में उनखे का बि तकलीफ़ महसूस न थींदी आहे। तंहिंजे करे पोइ अल्लाह ताला फरमायो सारिऊन फिल इस्म, इहो इन ते मश्क करे 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 गुनाहनि में, जो उन्हनि खे हाणे गुनाह कंदे का बि तकलीफ़ ऐं मशक़त महसूस न थी थिए। बाक़ी अल्लाह जा नबी ऐं नेक सारे युसारिऊन फिल ख़ैरात, उहे वरी चङाई जे कमनि में, नेक अमलनि में करे 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 पोइ अहिड़ी चङाई जे कमनि में उन्हनि खे काई बि तकलीफ़ न थींदी आहे। उन खां बाद में अल्लाह ताला उलमा जूं ऐं बुज़ुर्गनि जूं ॿ ज़िमेदारियूं ॿुधायूं आहिनि। यहूद जे मशाइख़ ऐं उलमा खे अल्लाह ताला इन ते सख़्तु तंबीह कई आहे त उहे उन्हनि बुरे आमाल खां माण्हुनि खे रोकींदा छो न हुया। क़ुर में ॿ लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि, हिकिड़ो रब्बानीयून, ॿियो अहबार। रब्बानी चइबो आहे अलाह वारनि खे, आबिद ज़ाहिद, जिन खे असांजे उर्फ़ में दरवेश पीर मशाइख़ चयो वेंदो आहे। ॿियो लफ़्ज़ आहे अहबार। यहूद जे उलमा खे अहबार चयो वेंदो हो। उन मां मालूम थियो त अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जी ज़िमेदारी असुल इन्हनि ॿिन्ही तबक़नि ते आहे, बुज़ुर्गनि ते, मशाइख़ ते, दरवेशनि ते, पीरनि ते, उलमा ते, त माण्हुनि खे बुराइनि खां रोकनि ऐं उन्हनि खे चङाई जो हुकुम कनि। बाद मुफ़स्सिरीन फरमाया त रब्बानीन मां मुराद उहे उलमा आहिनि जेके हुकूमत जे तरफ़ां मुक़ररु थियल हुजनि, बाइक़्तिदार हुजनि, ऐं अहबार मां मुराद आम उलमा आहिनि। इन सूरत में जराइम खे रोकण जी ज़िमेदारी हुकाम उलमा ॿिन्ही ते आयत थिए थी। अल्लाह ताला फरमाए लबिअस मा कानू यसनाऊन, इहो जेको उलमा इन खे छॾे ॾिनो अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर खे, इहा बुरी आदत हुई पंहिंजो फ़र्ज़ मनसबी अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर खे छॾे ॾिनो, जेको उन्हनि जे क़ौम जे हलाकत जे तरफ़ उन्हनि खे वठी वियो। उन खां बाद में इन आयत जे मुतालिक़ फरमाया त तुंहिंजा क़ौम जा माण्हू जराइम ऐं गुनाहनि में मुब्तला थी वञनि ऐं उनजा मुशाइख़ ऐं उलमा खे इहो अंदाज़ो हुजे त असां इन्हनि खे रोकींदासीं त इहे रुकिजी पवंदा। अहिड़े हालात में जेकॾहिं इहे कंहिं लालच या ख़ौफ़ जे करे इन्हनि जुर्मनि ऐं गुनाहनि खां नथा रोकनि त उन्हनि जो जुर्म असुल मुजरिमनि ऐं बदकारनि खां अञा वधीक जुर्म आहे, जेकर इन्हनि खे नथा रोकनि उन्हनि खां। इन करे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाहु तआला अन्हु फरमाया त मशाइख़ ऐं उलमा जे लाइ पूरे क़ुर में इन आयत खां वधीक सख़्तु तंबीह करण वारी का बि आयत न आहे त इहे उन्हनि खे तंबीह कनि, उन्हनि खे रोकनि। गुनाहनि ते इज़हार नफ़रत न करण ते वईद। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त हिकिड़ी जॻह ते अल्लाह ताला पंहिंजे मलाइकनि खे हुकुम ॾिनो त फलाणी बस्ती खे तबाह कयो। मलाइकनि अर्ज़ु कयो साईं इन बस्ती में त तुंहिंजो फलाणो इबादत गुज़ार बानो आहे, हुकुम थियो त उनखे बि अज़ाब चखायो, छो जो असांजी नाफ़रमानी गुनाहनि खे ॾिसी करे उनखे कावड़ ई न ईंदी हुई, उनजे मुंहं में कॾहिं टेवड़ी न पई हुई, कॾहिं उनजो मुंहुं मुतग़य्यर न थियो, तंहिंजे करे इनखे बि अज़ाब करे छॾियो। हाणे जेकॾहिं बुज़ुर्ग आलिम गुनाहनि ते रोकनि नथा, उन्हनि ते इज़हार नफ़रत नथा कनि त पोइ इहे बि अज़ाब में अल्लाह ताला इन्हनि खे बि मुब्तला करे छॾींदो। हज़रत यूशा इब्न नून अलैहिस्सलाम ते अल्लाह ताला वही मोकिली त तुंहिंजी क़ौम जा 1 लख माण्हू अज़ाब सां हलाक कया वेंदा,
जिन में 40,000 नेक माण्हू आहिनि ऐं 60,000 बदअमल आहिनि। हज़रत यूशा अलैहिस्सलाम अर्ज़ के रब्बुल आलमीन बद किरदारनि जी हलाकत जी वजह त ज़ाहिर आहे, पर नेक माण्हुनि खे छो हलाक कयो थो वञे? इरशाद थियो त इहे नेक माण्हू बि इन्हनि बद किरदारनि सां दोस्ताना तालुक़ रखंदा हुया, उन्हनि सां खाधे पीते में खिल भोग में शरीक रहंदा हुया। मुंहिंजी नाफ़रमानी गुनाह ॾिसी करे कॾहिं उन्हनि जे मुंहनि ते नागवारी जो को असरु नज़र न आयो, तंहिंजे करे इन्हनि खे बि अज़ाब थी वेंदो। असां पंहिंजे केतिरो रीतुनि रस्मनि में मुब्तला आहियूं। तहजुद गुज़ार त आहिनि, माण्हू आहिनि, निमाज़ी त आहिनि, तिलावत त कनि था, ज़िक्र अज़कार त कनि था, पर असां मुआशिरे में जेका इन गुनाह में का गुनाह खे गुनाह ई नथा सम्झूं, का गुनाह खे बुरो ई नथा सम्झूं, त इन जो कहिड़ो हाल थींदो। आख़िरी आयत जे तरफ़ हलूं पिया। यहूदियुनि चयो त अल्लाह ताला जो हथ जेको आहे बंदि आहे। इन जो वाक़ियो हीअ आहे त अल्लाह ताला मदीने जे यहूदियुनि खे मालदार साहिब वुसअत बणायो हुयो, पर जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने तशरीफ़ फरमा थिया, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत उन्हनि खे पहुचाई त इन्हनि ज़ालिमनि पंहिंजी क़ौमी अॻवाणी जाइली रसूम हासिल थियण जे करे नज़राननि जे ख़ातिर इन दावत हक़ खां मुंहुं मोड़ियो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त कई, त उन जी सज़ा में अल्लाह ताला उन्हनि ते दुनिया बि तंग करे छॾी। जॾहिं इहे तंग दस्त थी विया, उन ते उन्हनि नालाइकनि जे ज़बान मां अहिड़ा कलमा निकिता मआज़ अल्लाह, जो चवनि पिया त अल्लाह जे ख़ज़ाने में कमी अची वई आहे या अल्लाह ताला बुख़ुल इख़्तियार कयो आहे। उन जे जवाब में अल्लाह ताला इहे आयतूं नाज़िल फरमायूं, हथ ते इन्हनि जा बंद आहिनि, उन्हनि ते लानत हुजे जो असर आख़िरत में अज़ाब ऐं दुनिया में ज़िल्लत ऐं रुसवाई जी सूरत इन्हनि ते ज़ाहिर थींदी। अल्लाह जा हथ त हमेशह खुलियल आहिनि, उन जो जूदो सख़ा हमेशह आहे, हमेशह रहंदी, मगर जहिड़ी तरह उहो गनी ऐं साहिब वुसअत आहिनि, अहिड़ी तरह अल्लाह ताला हकीम ऐं हिकमत सां उन जे तक़ाज़े जे मुताबिक़ ख़र्च फरमाए थो, जंहिं ते मुनासिब सम्झे थो वुसअत फरमाए थो, जंहिं ते मुनासिब सम्झे थो तंगी ऐं तंग दस्ती मुसलत करे थो। अल्लाह जूं पंहिंजूं हिकमतूं आहिनि, कंहिंखे ग़रीब मिस्कीन करे छॾे, कंहिंखे शाहूकार अमीर करे छॾे, पंहिंजूं उन जूं हिकमतूं आहिनि। अल्लाह ताला फरमाए थी, जॾहिं बि दीन दुश्मन, इस्लाम दुश्मन, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन, कुल्लमा औक़दू नारन लिल हर्ब अत्फ़अहा अल्लाह, जॾहिं बि इहो जंग जी बाह ॿारींदा, जंग कंदा, त अल्लाह उन्हनि जे इन बाह खे विसाईंदो, इन्हनि जे ज़ाहिरी जंग खे नाकाम कंदो। वयसऊन फिल अर्दि फ़सादा, ख़ुफ़िया साज़िशुनि खे अल्लाह ताला इन्हनि खे नाकाम बणाईंदो। अल्लाह ताला फरमाए, जेकॾहिं तौरात ते क़ाइमु रहनि, अमल कनि ऐं अल्लाह जे अहकामनि ते अमल कनि, त आसमाननि मां बि इन्हनि खे रिज़्क़ मिले, त ज़मीन जे हेठि पेरनि जे हेठां ज़मीन में बि अल्लाह ताला इन्हनि खे रिज़्क़ अता फरमाए, पंहिंजूं बरकतूं अता फरमाए। जॾहिं माण्हू नेक सालेह थींदो आहे, अल्लाह ताला जो फर्मा बरदार थींदो आहे, अल्लाह ताला उनखे बाबरकत रोज़ी हलाल अता फरमाईंदो आहे, जंहिंमें बरकत हूंदी आहे। अल्लाह ताला असांजी ज़िंदगी, असांजी रिज़्क़ रोज़ी, असांजी मुकम्मल ज़िंदगी खे बाबरकत बणाए, पंहिंजे रज़ामंदी वारी ज़िंदगी असांखे गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेसिताईं रुकू मुकम्मल थियो, इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त आईंदा रुकू वरी सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।